फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल खे तौहीन अदालत जो शोकास नोटिस जारी। ज़ाती हैसियत में सुप्रीम कोर्ट तलब। ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट में फैसल वावड़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते पाण मुरादो नोटिस जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालत पेमरा खां फैसल वावड़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस जी वीडियो रिकॉर्डिंग ऐं ट्रांसक्रिप्ट भी तलब करे वरितो। अदालत जो चवणु आहे त फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल 2 हफ़्तनि में वज़ाहत आहिनि छो न संदनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस एडिशनल अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो त छा प्रेस कॉन्फ्रेंस तौहीन अदालत ते ॿधल हुई। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणो हो त जेका मूं प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी उन में लफ़्ज़ म्यूट थियल हुआ। फैसल वावड़ा ऐं मुस्तफ़ा कमाल खे जेका तनक़ीद करणी आहे अदालत में अची असांजे साम्हूं तनक़ीद कनि, उहो नथो थी सघे त इदारे ते चढ़ी वञनि। उन सां अदलिया तां एतमाद खॼी वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त ईअं लॻी रहियो आहे त कंहिं ख़ासि मक़सद लाइ उहो कयो वियो आहे। मज़हब मुआशिरे में तौहीन अदालत जे कानून जो इस्तेमालु नाहे थींदो। मुंहिंजे ख़िलाफ़ हुन खां वधीक ॻाल्हियूं थियूं पर मूं नज़रअंदाज़ करे छॾियूं। हू पंहिंजी ज़ात न पर इदारे लाइ हलफ़ कयो हो। उन लाइ छा असां बि तक़रीरूं करणु शुरू करे छॾियूं। ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस जो हवालो ॾिनो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस में असां पंहिंजी इस्तिया कई, अव्हां बि त कुझु करियो। सेम्स ब्लॉक करण खां न सिर्फ़ ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई रोकियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अदालत स्टे ऑर्डर ख़त्म करण जी हुकूमती दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾियो। नॉन फाइलर्स खे 2023 खां नोटिस जारी कया पिया वञनि। जेको शख़्स जवाब जमा कराए या FPR खे मुतमइन करे उन जी सिम बहाल थी वेंदी। हुकूमत जी गॾियल दरख़्वास्त ते 22 मई ताईं जवाब तलब। लाहौर हाई कोर्ट मातहत अदालतुनि में 3 हफ़्तनि अंदर जजिस खे मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस जजिस मुक़रर कंदड़ कमेटी जे मेंबर मरियम औरंगज़ेब खे मुख़ातिब थींदे चयो आहे त असां कंहिं इदारे सां छेड़ो नथा चाहियूं। अवामू खां गैर कानूनी मुतालबो न करियो। दहशतगर्दी टोड़ अदालत वन रावलपिंडी मां केस ॿी अदालत मुंतकिल करण जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट में ॿुधणी। जजिस मुक़रर कंदड़ कमेटी जा मेंबर मरियम औरंगज़ेब, पंजाब जो कानून वारो वज़ीर ऐं ॿिया अदालत में पेश। मरियम औरंगज़ेब अदालत खे हुकूमती मौक़िफ़ खां आगाह कयो हो। शफ़ाफ़ तरीक़े सां जजिस जूं मुक़ररियूं करणु चाहियूं था। पंजाब हुकूमत कमेटी जोड़े छॾी आहे। अमां जजिस जो पैनल ॾेई छॾियो। उन्हनि मां जजिस जूं मुक़ररियूं करे छॾींदासीं। चीफ जस्टिस शहज़ाद अहमद चयो त कानून में किथे लिखियल आहे त चीफ जस्टिस हुकूमत खे जजनि जो पैनल ॾींदो। अवां मूंखां गैर कानूनी मुतालबो न करियो। असां बि छा करियूं, माण्हू रड़ियूं कनि था त फ़ैसिला करियो। जजिस मुक़रर थींदा त फ़ैसिला थींदा। अदालत हुकूमती कमेटी खां सूमर ताईं अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। लाहौर में एलिट फोर्स जी पासिंग आउट परेड वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ परेड जो मायनो कयो। संदसि चवणु आहे त ख़ुशि नसीब माण्हुनि खे वर्दी नसीब थींदी आहे। पुलिसिंग करणु तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे। हीअ वर्दी नाहे, क़ौमी ख़िदमत आहे जेका क़ौम जे कुझु जोधनि जे नसीब में ईंदी आहे। उहो वक़्तु परे नाहे जॾहिं पुलिस ते लॻल दाग़ धुपिजी वेंदा। कराची जे इलाइक़े मंगो पीर रोड तां दहशतगर्द गिरफ़्तार अमरीकी साख़त जो दस्ती बम हथ। CTT तर्जमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार यूसुफ खान उर्फ गुल यूसुफ जो तालुक़ कालदम TTP जे इस्मतुल्लाह ग्रुप सां आहे। जवाबदार ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुजण जो इंकशाफ कयो आहे।
दोदापुर वेझो हथियारबंदन फायरिंग करे गुठाणी के कत्ल करे छो। मीरापुर लग ॻोठ जाड़ो खान वासी अली मुराद की गोलियुनि जो खाद बणाए पियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल। कश्मीर वेझो पंजाब माशको थाने जी हदमा नौजवान अगवा तारिक दमदमा पुलिस वटां हथियारबंद गुल हसन खोसो खे अगवा करे विया। वारसन जी एसएसपी कश्मीर के नौजवान जी बाज़ियाबी में मदद की अपील। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम गरम में खुश्क रहण जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते मौसम अॼु लाहौर में गर्मी पद 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुंची सघे थो। पिशावर में 39, इस्लामाबाद में 38 ऐं कराची में गर्मी पद 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुंचण जो इम्कान। T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तानी टीम जे 15 रांदीगरनि जा नाला फाइनल थी विया। स्क्वाड में 5 फास्ट बॉलर, 4 ऑलराउंडर, 3 विकेट कीपर ऐं 1 स्पिनर खंयो वेंदो। शादाब खान, साइम अयूब ऐं उस्मान बि टीम में शामिल हूंदो। अब्बास अफरीदी ऐं हारिस रऊफ़ टीम जो हिसो बणजंदा।